हाँ जी बिल्कुल कारून जबल के तहफ़ुज़ लाइ हिन वक्त कराची हाई कोर्ट बार एसोसिएशन के सरफराज़ मेहतरे की अगवाणी में जो पैदल काफ़िलो आहे सीएम हाउस तरफ रवाना तव्हां हुयो त हिन वक्त इन्हनि खे सीएम हाउस जे बिल्कुल साम्हूं जेको आहे पुलिस एहलकारनि रोके छॾियो आहे जॾहिं त हिन पैदल काफ़िले में जेको पैदल मार्च आहे हिन में वॾे तइदाद में वकील शामिल आहिनि जॾहिं त हिन वक्त तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन हैदर अली ॾेखारे सघे थो त पुलिस ऐं वकीलनि विच में जेको आहे मुंहुं मारियूं बि थींदियूं रहनि पियूं जॾहिं त वकीलनि खे हिन वक्त जेको आहे पुलिस रोके छॾियो आहे हिन वकील अॻवाननि जो इहो ई चवणु आहे त असां जेको आहे सीएम हाउस तरफ़ मार्च करे उन्हनि खे पंहिंजी जेका हुन में सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल पटिशन है कारून जबल बाबत उहा वापसि वठण जो मुतालबो कयो आहे ऐं कानूनी आईनी जेको आहे हर माण्हू खे एहतजाज करण जो हक़ आहे पुलिस जेको पंहिंजी हिकु हथीअ ते क़ाइमु रही असांजे ख़ामोश नथी कराए सघे असांजो जेको काफ़िलो आहे उहो सीएम हाउस तरफ़ रवां तव्हां रहंदो जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त कुझु देरि खां पोइ कराची बार एसोसिएशन जो जेको सदर आहे आमिर नवाज़ वड़ाइच उन जे तरफ़ां बि ऐलान कयो वियो आहे जंहिंजो काफ़िलो बि जेको आहे सीएम हाउस तरफ़ अचण जो ऐलान थियल आहे जी।